मेहड़ पूरी सिंध जी ज़िले दादू तालके मेहड़ शहर समेत बरसात जो सिलसिलो वक़्फ़े से जारी है। जॾहिं त बरसात पवण जे करे मज़दूर दिहाड़ीदार तबको फाका कशी काटण ते मजबूर। मज़दूरनि टावर चौक मेहड़ पहुची एहतजाज कयो। हुननि वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मरी आहे हुकूमत जा माण्हू अलाए छा काॾे विया आहिनि। ही परेशानी कोन था ॾिसनि था। अन्न खाइण खां मज़दूरनि खे कोन्हे को, हे वीचारा मिसकिन सभु बेरोज़गार आहिनि। वरी अचूं था वरी मोटियूं 8 ॾींहं मींहुं पियो थो वसे। असां पंहिंजे ॿचड़े आलूं काॾे वञूं, बेरोज़गार लॻा पिया। मींहं पिया था वसनि, काॾे वञूं, ॿोॾियूं मथां थियूं अचनि, पंहिंजा पेट भरियूं पिया आहिनि। जेको तो सखर खां बि ॿोॾि थी अचे त सिधो हिते पाकिस्तान में मेहड़ वारा माण्हू जेके आहिनि पंहिंजा पेट भरियूं बीठा आहिनि। असां वञूं काॾे ॿचड़े। हिते मज़दूर तबिको हिते मज़दूर वीचारा बुख ते को बि हिननि जी मदद करण जे लाइ तयारु कोन्हे को। वेही वेही मोची था वञनि, ॿचड़े वारा माण्हू काॾे वञनि, कंहिंखे था वञनि। हुकुमराननि जो बि हाल कोन्हे को सरे। शहर जे पंधे मोटिया था वञूं, ॾियारी मज़दूरी कान थी लॻे, बेरोज़गारी ॾाढी वधी वई आहे। मींहुं बरसाति छॾे कोन थो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।